नवाब शाह पुलिस इंतज़ामिया दलालीअ जा करप्शन जा भड़वत जा लीका लताड़े नवाब शाह जो ए सेक्शन जो SHO आहे सनाउल्ला पंवर संदस टीम नवाब शाह पुलिस इंतज़ामिया इन्हनि कामोरनि जी वंगार वहंदे सबू यूनिवर्सिटीअ जी असांजे जसकम शहीद बशीर ख़ान जे जिसाफ़ अॻुवाण चीफ ऑर्गेनाइज़र अब्दुल हनान अब्बासीअ खे बिला जवाज़ कोर्ट जे ॿाहिरां गिरफ़्तार करे उनखे खंबे गुम करे छॾियो आहे। उन जे लाइ प्रेस क्लब ते वेठल असांजे चीफ ऑर्गेनाइज़र ज़िले जे सैद नासिर शाह फराज़ अब्बासी सेफ मस्तोई ॿियनि क़ौमी कारकुननि जॾहिं उते धरणो हणी वेही रहिया उन जे आज़ादीअ लाइ त उन ते बि सनाउल्ला पंवर संदसि टीम नवाब शाह पुलिस इंतज़ामिया मुकमिल SSP नवाब शाह समेत उन्हनि हिकिड़ो दलालीअ जो किरदारु अदा कंदे शागिर्दनि खे खंबे उन्हनि ते FIR कूड़ी FIR दाख़िल करे उन्हनि खे जेल मोकिले छॾियो आहे। उनजी असांजी GSN क़ौम शहीद बशीर ख़ान मर्कज़ जे सदर अॼु सॼी सिंध में मुज़ाहिरा एहतिजाजी रैलियूं आहिनि त बाबा फिलफोर सो हनान अब्बासीअ खे आज़ादु कयो वञे। जे हुन ते को केस वग़ैरह आहे त हुनखे अदालत में पेश कयो वञे ऐं हीअ तव्हांजे कूड़ियूं FIRूं या कूड़ा ड्रामा करे असांखे गिरफ़्तार कयो था असीं सबू यूनिवर्सिटी जे इंतज़ामिया खे बि ज़िम्मेवार सम्झूं था ऐं SSP नवाब शाह खे बि ज़िम्मेवार सम्झूं था। उनजो ई असांजा मीडिया ते प्रूफ मौजूदु आहिनि। हीअ कामोरनि जी वंगार वहंदे असां शागिर्दनि या क़ौमी माण्हुनि ते ही ॾाढ ऐं जबुर पिया कनि उहा तव्हांखे खुलेआम दहशतगर्दी नज़र ईंदी। नवाब शाह पुलिस जी पुलिस स्टेट बणाए वेठी आहे। तव्हां ॾिसंदा त न उन्हनि खे नज़र थो अचे दौड़ थो नज़र अचे न दौलतपुर थो नज़र अचे न काज़ी अहमद थो अचे। नवाब शाह सॼे ज़िले में चोरियूं मंशियात पुरु ऐं धाड़ा आम थी विया आहिनि। ॾींहं ॾिठे जो धाड़ा लॻनि पिया हुननि खे इहे नज़र नथा अचनि। उते पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल आहे। जॾहिं बि को बि माण्हू आवाज़ उतारे थो इन्हनि जे ख़िलाफ़ त उनखे असांजो सिंध जो शऊर आहे शागिर्द उन्हनि ते ही बदतरीन तशद्दुद करे उन्हनि खे गिरफ़्तार करे उन्हनि ते FIRूं करे था छॾीनि। पर असीं हिन SSP नवाब शाह खे इहो ॿुधाइण था चाहियूं तूं केॾो बि FIRूं कर पर असीं क़ौमी कारकुन सिंध जो शऊर शागिर्द इहे डिॼण वारा कोन्हनि। तुंहिंजे FIRनि खां इहे पहिरें बि असांजे FIRूं थींदियूं रहियूं आहिनि HEC वग़ैरह जूं। बाक़ी असीं तोखे हाणे न छॾींदासीं। हाणे असीं तुंहिंजे SP तुंहिंजे ऑफिस जो घेराव कंदासीं। पोइ भले असां सभिनी क़ौमी कारकुननि खे सभिनी शागिर्दनि खे सिंध जे अवाम खे तूं भले ॿधी FIRूं कर छो त तव्हां सिर्फ़ु इहो ई सिखियो आहे त बाबा पुरअमन माण्हू हूंदो उन ते ई असांजी सियासत करणी आहे। उन ई माण्हूअ खे खंबे गुम करिणो आहे उन ते FIR करिणो आहे। बाक़ी चोरनि सां त तव्हां साथारी बणियल आहियो उन्हनि खां त तव्हां मंथली था वठो 1000 लखनि जे तइदाद में लखनि रुपयनि में किरोड़नि में तव्हां मंथली वठी ऐं उन्हनि खे आज़ादु करे था छॾियो। न ई उन्हनि ते का FIR थिए थी। ॿधिजे थो त 5 लख 10 लख रुपया रेट लॻो पियो आहे उनखे छॾे था ॾियो ऐं उन्हनि ते FIR नथा कयो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे शऊर ते तव्हां FIR था कयो। असीं हिन एहतिजाज जे ज़रिए सॼी सिंध में एहतिजाज आहे उन ज़रिए इहो SSP खे चिता था ॾियूं त जल्द खां जल्द फौरी तौर ते अब्दुल हनान खे आज़ादु कयो वञे। जे उन ते को केस आहे त उन कोर्ट में पेश कयो वञे ऐं असांजा क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे फिलफोर आज़ादु कयो वञे। सॼी सिंध मां जबरी तौर गुमशुदा आहिनि या गिरफ़्तार थियल आहिनि उन्हनि क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। न त ॿी सूरत में अञा बि एहतिजाज दायरो वधायो वेंदो। असीं थी सघे थो नेशनल हाईवे ते बि वेहूं। महिरबानी। नवाब शाह में तव्हांजो हिन बारे में छा चवणु आहे? शागिर्द अॻुवाण हनान अब्बासी खे बिला जवाज़ बिना कंहिं FIR केस में हुनखे केस में हरू भरू बिला जवाज़ में गिरफ़्तार करे तशद्दुद कंदा खणी विया आहिनि। जॾहिं उनजे ख़िलाफ़ जॾहिं असांजे ज़िले चीफ ऑर्गेनाइज़र नासिर शाह ऐं ॿिया अॻुवाण जॾहिं उन लाइ प्रेस क्लब ते धरणो हणनि था SHO सनाउल्ला पंवर ऐं ॿिया पुलिस वारा उन्हनि ते बि तशद्दुद कंदे प्रेस क्लब तां खंबे गिरफ़्तार कनि था। ऐं ॿियो कुझु ॾींहं पहिरीं तव्हांखे ख़बर हूंदी तव्हां रिपोर्ट कयो त सबू यूनिवर्सिटी जी पॉइंट दौलतपुर मां हले थी खटारो ऐं खड़तल पॉइंट आहे जंहिंमें का बि सहूलियत न आहे। उहा रोज़ ॿारनि खे रिस्क जे तौर ते खणी वञे थी। उहा वञे एक्सीडेंट थिए थो उनजो। सबू यूनिवर्सिटी इंतज़ामिया खे जॾहिं स्कूल में राब्तो कंदा त उहे उन्हनि सां को ताउन नथा कनि। जॾहिं
शागिर्द पाण पंहिंजे तौर ते बाइक आहे वञनि था उते उन ओड़े पाड़े मां बाइक वठी उते वञनि था त उते बि उनखे रिस्पॉन्स नथो मिले वरी ॿिए ॾींहुं जॾहिं दौलतपुर में उहे ई शागिर्द धरणो हणनि था त सभु यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर जो वाठो हिते जेको असां दौलतपुर में मौजूदु आहे उहो वाठो अची उन्हनि खे मुतालबा पूरो दिलासो ॾेई उन्हनि खे उथारे थो अॼु ताईं उहो मुतालबो तस्लीम न कयो वियो आहे। इन वाठे जो नालो छा आहे? वाठे जो नालो दौलतपुर जे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त वाठो केरु आहे। उहो क्लियर करणु ज़रूरी न आहे, क्लियर थी वेंदो त पाण जो ख़बर पए। सावण वग़ैरह जीअं त मुसलसिल जीअं सिंध जे कारकुननि खे खंबे गुम कयो वञे थो, जिन जा लाश मिलनि था ऐं जिन जी का ख़बर कान थी पए अञा ताईं जेके लापता आहिनि, तव्हां उन जे बारे में छा चवंदव? ॾिसो न माना मां त सम्झां थो रियासत जी सही सिधी चाल आहे, न त शाह खे कहिड़ो माना मजाल आहे जे असांजे शागिर्दनि खे ऐं असांजे माण्हुनि खे डोड़ाए हेरा था कनि किन खे केस कनि पुर अमन शागिर्द खे माना हुन ते जेको आहे त हुन ते केस कया वञनि। इहा सही सिधी रियासत जी चाल आहे। असांखे जेको आहे त इनवॉल्व करण लाइ मां SP खे थो चवां जेके ही अमलदार आहिनि त बहितर आहे इन में त असांजे शागिर्दनि खे तंग न कयो वञे ऐं न त ॿिए सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वधाईंदासीं। असां जीअं असांजे दोस्त रशीद ॻाल्हि कयो त असांखे हरकत में न आणियो, जे हरकत में आणींदव त पोइ वरी न तव्हां रोड ते हूंदव या असां रोड ते हूंदव। महिरबानी करे असांजो जेको आहे दोस्तनि खे तंग न कयो वञे, बहितर थींदी। जीअं त तव्हांजो जिस्कम जो चेयरमैन डॉक्टर नियाज़ कालाणी साहिबु तव्हांखे छा हुकुम थियो आहे, पार्टीअ जो छा हुकुम आहे? असांखे उनजो सॼी सिंध में एहतिजाज मुज़ाहिरनि करण जो असांखे उन चयो आहे तव्हां कयो। पुरअमन असांजो एहतिजाज आहे, वधीक जेको ला अमल ठाहींदो असीं उन ते रहंदासीं ऐं जीअं असांखे हुकुम कंदो त रोडनि ते लेटी वञो त असीं रोडनि ते लेटींदासीं। बहितर इन में अथनि त माना असांजे कारकुननि खे तंग न कयो वञे, न त आज़ादु कयो वञे, न त मां तो ॿुधाए थो छॾियां इन शाह खे ॿुधाए थो छॾियां त पंजाब तोड़े रोड बंदि हूंदो नथा का ज़हन में हुनखे का भुल न हुजे त माना असांजो ऐं माना सिंधी नौजवान खे मां तंग थो कयां त असीं हटी वेंदासीं। असांखे माना इहे छाटूं बि लॻियल हुअनि माण्हुनि खे असांजे अॻुवा चित्र लाश मिलिया हुननि खे ज़हन में हुअणु खपे त माण्हू हटनि नथा। असीं बुज़दिल न आहियूं, असीं शाह जा पैरोकार आहियूं। बहितर हिन में आहे त पाण पमन में रहंदा आहियूं, असीं पमन में रहूं, सुठो हिन ॻाल्हि में। शाह कहिड़ो आहे? शाह त पूरी सिंध ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। हीउ जेको शाह जेको तव्हां यूनिवर्सिटी जे नाले पिया चओ, मदद शाह जेको आहे साईं ज़ात भली अथसि पाण भलो न आहे, ज़ात भली अथसि पाण भलो न आहे। बहितर आहे जहिड़ी ज़ात त अहिड़ो थी वञे, असांखे मलंगनि खे न छेड़े त बहितर थिए। हिन वक़्तु जेको कशीदगी हली रही आहे, जेकी नवाब शाह मां जेको हनान अब्बासीअ खे खंबे गुम कयो वियो आहे, इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? असां त चऊं था असां पुरअमन माण्हू आहियूं, जीअं सिंध जा कैबिनेट आहियूं ऐं जेके पुलिस असांजे पोयां बग़ावरी करे रही आहे, इन खे पुलिस इंतिजाम खे चऊं था त असांजे कैबिनेट में हरकत छॾीनि, न त असांजूं हरकतूं हुननि खां घणियूं थी वेंदियूं ऐं असांखे हरू भरू मजबूर न कनि, रोडनि ते न आणीनि। जीअं असां रोडनि ते आयासीं त पोइ हिननि जी पुलिस न ईंदी असां वटि। हीअ असां SP साहिब खे चऊं था त पुरअमन खे हरू भरू तव्हां ख़राबु न कयो, ॿिए कंहिं जॻह ते न वठी वञो ऐं कामिरेटनि खे पुरअमन खे आज़ादु कयो। जे अगरि आज़ादु न कयो त रोड रस्ता मुज़ाहिरा धरणा असांजा जारी रहंदा। जीअं सिंध ते रशीद खान कुरैशी जा हींअर हिन वक़्तु दौलतपुर सिटीअ जा जनरल सेक्रेटरी जो जेको इहो एहतिजाज थी रहियो आहे, कंहिंजे बारे में ऐं छा लाइ एहतिजाज कयो वियो आहे, इन जे बारे में ॿुधाइजो। साईं असांजो इहो एहतिजाज काल्ह जिस्कम जिसाब जे अॻुवान अब्दुल हनान अब्बासी खे नवाब शाह कोरट मां नवाब शाह पुलिस पंहिंजी मनमनी कंदे कोरट खां निकिरंदे गिरफ़्तार करे खणी वई ऐं उन खां बाद असांजा जिस्कम ज़िले नवाब शाह जा अॻुवान सैयद नासिर शाह, फराज़ अब्बासी, सैद मस्तोई जिन प्रेस क्लब जा एहतिजाज रिकॉर्ड करण लाइ विया त नवाब शाह जो SHO जो करप्ट SHO आहे, SHO सनाला पवर पंहिंजी काबीना साण करे ऐं नवाब शाह प्रेस क्लब ते का कई, जंहिंमें असांजो अॻुवान नासिर शाह ऐं फराज़ अब्बासी ऐं सैफ मस्तोई ऐं ॿिया कुझु क़ौमी कारकुन गिरफ़्तार करे खणी विया आहिनि ऐं जिन ते पूरा केस दाख़िल कया विया आहिनि। असां इन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां SSP नवाब शाह खे अपील कयूं था त असांजा समूरा गिरफ़्तार क़ौमी अॻुवान जल्द खां जल्द आज़ादु कया वञनि। ॿी सूरत में असां एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं, असां नेशनल हाईवे बंदि करे सघूं था, असां छत्रबंद हड़तालूं कंदासीं ऐं उन खां पोइ जेको नुक़सानु थियो या कुझु थियो त उनजो ज़िम्मेवार SSP नवाब शाह हूंदो।
सजा के झुकिया किन ते कन लाटार ये सैयद तुंहिंजा निगाह बार अॼु ॿुधी ॾाढा दोस्तो ये त कल्ह नवाब शाह जे अंदरि ये जेका बेहूदा कानून जी भञकड़ी जेको असांजो निसाब जिस्म जो चीफ ऑर्गेनाइज़र मोहतरम हनान अब्बासी कोर्ट में पेश थियो आहे उते हुन खां जबरी तौरु गुम कयो आहे असां उन शइ जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था उनखे एहतिजाज रिकॉर्ड करण लाइ जॾहिं असांजो ज़िले जो चीफ ऑर्गेनाइज़र साईं नासिर शाह ऐं सैफ मस्तोई जा दोस्त जॾहिं पुरम एहतिजाज वेहनि था उते पुलिस जा अटाला वठी हनान अब्बासी सेक्शन थाणे जो SHO उते उन्हनि जे सूरत में उनखे गिरफ़्तार करे थो असां उनखे बाक़ी तौर ॿुधायूं था तव्हांजा ही केस तव्हांजो ही प्रेशर असांखे कीअं क़िस्म क़बूल न आहे न अॼु झुकाए सघिया न हाणे झुकाए सघंदा असां हिन पूरनि FR खे पंहिंजो एज़ाज़ था सम्झूं तारीख़ गवाह आहे DMs जॾहिं कोर्ट जे अंदरि अदालत में पेश थींदो त जज हुनखे यकीनन ॿुधण खां लवाईंदा हुआ ऐं जज हुनखे भॼी वेंदा हुआ असां हुन शइ खे पंहिंजो एज़ाज़ था सम्झूं पंहिंजे मथां पूरा केस पंहिंजो फ़ख़्रु महसूस था कयूं ऐं सिंधी क़ौम खे हिन तसलसुल जे तव्हांजे ॿुधायूं था अचो गॾु छो हीउ वक़्तु ॾाढो तंग आहे दुश्मन तव्हांजे मथां मुकमल हावी थी चुको आहे दुश्मन तव्हांजो सियासी इस्तेसाल करे रहियो आहे मुआशी क़त्लेआम करे रहियो आहे ऐं शऊर जो इस्तेसाल थी रहियो आहे यकीनन जेकॾहिं मुआशी क़त्लेआम पूरी क़ौम जो थी रहियो आहे तव्हां ॾिठो हूंदो सिंध जे अंदरि 6 लख एम्प्लॉइज़ आहिनि उहे मुसलसिल एहतिजाज करे रहिया आहिनि उन्हनि खे उनजे हक़नि खां महरूम रखियो पियो वञे ऐं जॾहिं वरी उतां जो असांजो म्यूज़िक टीचर उस्ताद जेके आहिनि सिंगर उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई उन्हनि खे उतां जे बेरुखो उतां ई हटायो थो वञे उन तंबूरनि खे टोड़ियो थो वञे या सरासर रियासत जो ॾाढ ऐं जबर आहे असांजे रियासत ॾाढ ऐं जबर खे कंहिं क़िस्म क़बूल कोन कंदासीं असां वरी रियासत खे इहो सम्झूं था इन शइ जा पहिरियां सिधो पंजाब ॾे वञनि था रियासत जे वंगार वांदे असां कल्ह बि घाट ऊचे सां शहादतूं ॾिनियूं आहिनि अॼु बि असां जेल थाणा बणण लाइ तयारु आहियूं पंहिंजो क़िबलो दुरुस्त कयो जंहिं वक़्तु जी सिंधी क़ौम होती सुजाग थी तव्हांखे लताड़े चिपाड़े मारे छॾींदी तव्हांजो धरती ते लाश बि न मिलंदो जीअं असां GM सर नवाब शाह पुलिस इंतजामिया ते नवाब शाह पुलिस इंतजामिया ते सबू यूनिवर्सिटी ABC मदद शाह ते सबू यूनिवर्सिटी ABC मदद शाह ते SHO सनाउल्लाह पवार ते नवाब शाह पुलिस इंतजामिया ते नवाब शाह पुलिस इंतजामिया ते जो देश हिंदू देश हनान अब्बासी के